बादशाह के बादशाह जे नसीब जे हिसाब से बादशाह के एक शहजादी परी मिली। बादशाह उन सां शादी कई। हाँ बादशाह उन सां शादी कई। बादशाह पंहिंजी ज़िंदगी में सुठे नमूने सां रहण लॻो ऐं माण्हुनि जी ख़िदमत चाकरी ऐं मदद करण लॻो। ऐं उते जी आवाम बादशाही जा माण्हू जेके आहे सभु हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां बादशाह जी बादशाही में रहण लॻा। तो हाणे बादशाह जे नसीब जे हिसाब सां बादशाह खे शहजादी परी मिली। को हाणे ईअं ई हिन जी का मोहबत थी वई। बादशाह खे शिकार जे हिसाब सां वियल हो तो हुते उहा परी बादशाह खे मिली वई। बादशाह हुन सां कई शादी। हाणे वक़्तु हयाती जा ॾींहं गुज़रंदा विया। नेठि बादशाह खे शहजादी धीउ ॼाई उन परी मञा। तो हाणे बदकिस्मत सां उहा शहजादी परी बादशाह जी ज़ाल राणी उहा शहजादी गुज़ारे वई ऐं बादशाह खे हिकु धीउ ॼाई उन परी मञा बादशाह हिकु धीउ ॼाई बादशाह जी शहजादी धीउ। सो हाणे नेठि बादशाह लाचार बेवस मजबूर थी वियो। परी शहजादी राणी उहा मरी वई। सो हाणे बादशाह ॾाढो परेशान थी वियो। सो हाणे बादशाह उन छोकिरी खे उन धीअ खे उते निपाइण लॻो पालण लॻो। सो हाणे चवणु लॻो त बसि मुंहिंजी ज़ाल त मूंखां वईली हमेशह जे लाइ। हाणे मुंहिंजी धीउ उनजी निशानी आहे। हिनखे आऊं साॾींदसि पालींदसि ऐं वॾो कंदसि। सो हाणे हिकु चकर हिकिड़ो फ़क़ीर बादशाह जो यार हुजे सो आयो अची बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत तव्हां शादी कई परीअ सां ऐं उन मज़ा हीअ हिकु धीअ शहजादी परी थी। पर हाणे हिकिड़ो मसइलो आहे जो हीअ धीअ तुंहिंजी हिकु परी मज़ा थी आहे परी जे पेट मज़ा थी आहे। हिन में उहो रत मौजूदु आहे उन परीअ जो ऐं तमामु हीअ ताक़तनि में ज़ोर थींदी। हीअ शहजादी परी जॾहिं 18 सालनि जी उमिरि में थींदी त ताक़तनि में ज़ोर थी वेंदी ऐं हीअ धीअ तुंहिंजी तमामु ताक़तनि वारी थींदी। सो हाणे फ़क़ीर बादशाह खे चवणु लॻो। सो बादशाह चवणु लॻो त इहा तमामु बहितर ऐं सुठी ॻाल्हि आहे जॾहिं मुंहिंजी धीअ परीअ तमामु ताक़तनि में ज़ोर थींदी त इन खां ॿी का भली ॻाल्हि आहे ई कोन। त हिते फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत दरअसल तूं मुंहिंजो यार ऐं तो वटि ईंदो आहियां तूं मुंहिंजी ख़िदमत चाकरी बि कंदो ऐं सलाह तोखे आउं सुठी ॾींदसि। त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु मूंखे ॿुधा त कहिड़ी सलाह तो मूंखे ॾियणु चाहीं ॿुधा मूंखे छा करणु खपे। फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह दरअसल परियूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि ते देवनि जूं नज़रूं शैताननि जूं नज़रूं काफ़ी ॾाइणनि जूं नज़रूं काफ़ी कई अहिड़ा अनेक थी सघनि था। सो हाणे उनजे करे तोखे इहो ई चवां थो त तुंहिंजी धीअ खे महफ़ूज़ बणाइजांइ जीअं हिते को दाख़िल न थी सघे ऐं मतां को नुक़सानु पहुची सघे। सो हाणे तुंहिंजी धीअ शहजादी परी खे हरभरू एतिरो ॿाहिरि न कढिजांइ। हीउ हिकिड़ो धाॻो तोखे आउं ॾियां थो। धाॻो पढ़ाई करे पढ़ी तोखे आउं ॾियां थो या तुंहिंजी धीअ खे तूं जेको धाॻो ही ॿधी छॾ ऐं को बि हिनखे वार हमिलो करे न सघंदो। ऐं ॿी ॻाल्हि त जेको ही महल आहिनि तुंहिंजो हिनजे चौधारी कुझु शइ तोखे आउं पढ़ियो थो ॾियां उहा ॿाहिरि चौधारी कड़ो ॾेई छॾ जीअं का बुरी शक्ति या को बुरी ताक़त महल में ढरी न सघे। न त तुंहिंजी धीअ खे तमामु ख़तरो आहे कुझु बि थी सघे थो। तो बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे वाड़े फ़क़ीर उहा ॻाल्हि तमामु भली कई थी कमु जहिड़ो माण्हू आहे चलो ठीकु आहे जीअं चवीं थो ईअं आउं करण जे लाइ तयारु आहियां। सो हाणे नेठि हुन फ़क़ीर उन बादशाह खे उहो धाॻो बि ॾिनो पढ़ी। सो चयईं त पंहिंजी वञी धीअ खे ॿधिजांइ ऐं हीअ कुझु अहिड़ी शइ तोखे ॾियां थो पंहिंजे महल जे चौधारी कड़ो ॾियारे छॾिजांइ हिन सां। तो बादशाह चवणु लॻो ठीकु आहे। हाणे फ़क़ीर एतिरो को चई सो त हलियो वियो। अलाह वारो माण्हू वरी किथे वञी ॿिए हंधि निकितो। तो हाणे बादशाह उहो धाॻो उन शहजादी खे ॿधो। शहजादी नंढी हुजे ऐं उहो पाणी वग़ैरह जेको हो या कुझु बि हो सो बादशाह उहो चौधारी महल जे ॿाहिरां हणाए छॾियो। सो हाणे उहो अची वियो कड़ो। सो हाणे शहजादी अॼु न सुभाणे नेठि अची वॾी थी तक़रीबन अञा 18 साल ऐं कुझु टाइम घटि हुजे 17.5 साल जी उमिरि जी छोकिरी उहा शहजादी थी। सो हाणे नेठि उन बादशाह जी बादशाही में उन महल जे ॿाहिरां हिकु देव जा लामारा हुजे। हाणे देव जी नज़र उन शहजादी परी ते पहुची वई उन बादशाह जी धीअ ते पहुची वई। पर बदकिस्मत देव अंदरि महल में ढरी न सघे। जे अगरि उहा शहजादी परी ॿाहिरि निकिरे त उनखे देव कुझु करे न सघे। सो हाणे देव लाचार मजबूर देव जी इहा ई सोच त हीअ परी हिनखे आउं खणी वेंदसि ऐं हीअ तमामु कमु जहिड़ी आहे। सो हाणे उहा शहजादी परी त उनखे फ़क़ीर जो ॾिनल धाॻो उहो ॿधो पियो हुजे ऐं महल जे चौधारी उहो कड़ो बि ॾिनो पियो हुजे। जे अगरि शहजादी परी किथे घुमणु वञे कुझु बि हेॾां होॾां त देव उनखे कुझु न करे सघे। मतिलबु का बि बुरी ताक़त या शैतानी ताक़त उन परी खे कुझु न करे सघे ऐं महल में त देव ढरी न सघे। सो हाणे देव बि लाचार मजबूर देव खे त इहो कमु करिणो हुजे उन परी खे शहजादी खे खणणो हुजे। सो हाणे देव बि तमामु चालाक सो चवणु लॻो त हाणे ॿियो को तरीक़ो इस्तेमालु करियां जीअं मुंहिंजो कमु थिए। सो हाणे देव छा कयईं जो
हिकिड़ो इंसानी रूप कयईं। नौजवान छोकिरे जो इंसानी रूप कयईं। चवणु लॻो त हाणे हिकिड़ो आइडियो मुंहिंजे दिमाग़ में अची वियो आहे, हाणे ईअं करियां त जीअं मुंहिंजो कमु थिए। तो हाणे नेठि उहो देव इंसानी शिकिल इंसानी रूप वठी नौजवान छोकिरे जी ईअं आयो, कंहिं हिकिड़े ॻोठ में अची पुॻो। हाणे ॾिठईं त उते हिकिड़ी छोकिरी नौजवान सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी हिन ॾिठी। तो हाणे देव छोकिरो उहो चवणु लॻो, हाणे देव छोकिरे जो रूप करियो। हाणे चवणु लॻो त वञी इन खे पंहिंजे जाल में फसायां, आहे बि तमामु ख़ूबसूरत ऐं सुहिणी, यारी बि हिन सां रखंदसि ऐं पंहिंजे कम में बि इन छोकिरी खे आणींदसि। हाणे छोकिरी बि का सफ़ा ईअं लाहियो पायो हले उहा बि। तो हाणे हीअ छोकिरो जेको हो देव जो रूप करियो उहो छोकिरो बची हुन सां मिलियो, हाल अहिवाल कयईं। तो हाणे नेठि ईअं ई ॻाल्हियूं कचारियूं कंदे तो हाणे नेठि थोरी घणी हिननि जी पाण में मोहबत थी वई। हलंदे हलंदे नेठि किसो हिन जो हलियो। तो हाणे नेठि उहो छोकिरो अञा ॿुधाई न, उन देव ॿुधायो न त को आऊं देव आहियां उन छोकिरी खे। हाणे हिननि जी मोहबत तमामु गहरी पकी थी वई। तो हाणे उहो छोकिरो चवणु लॻो उन छोकिरी खे, उहो देव चवणु लॻो जेको इंसानी रूप में हुजे। तो छोकिरी चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तोसां मुंहिंजी यारी पकी आहे, हिक ॿिए जो साथ पाण कॾहिं कोन छॾींदासीं। छोकिरी चवणु लॻी त हा बिल्कुलु हिक ॿिए जो साथ कोन छॾींदासीं ऐं पाण शादी कंदासीं। छोकिरी चवणु लॻी उन देव छोकिरे खे। तो देव चवणु लॻो त हा बिल्कुलु शादी पाण कंदासीं, पर दरअसल कुझु ॻाल्हियूं आहिनि, कुझु सचाई आहे जेको तोखे आउं ॿुधाइणु थो चाहियां। तो छोकिरी चवणु लॻी त हा बिल्कुलु मूंखे ॿुधा। तो हाणे उहो छोकिरो उहो देव चवणु लॻो उन छोकिरी खे त जे अगरि तोखे आऊं बादशाह जी राणी बणाए छॾियां, तूं उते राणी थी राज करें त पोइ कीअं तोखे लॻंदो। छोकिरी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो छोकिरी परेशान थी। छोकिरी चवणु लॻी त छा चरियो थी हुई, कहिड़ी ॻाल्हि पियो करी। तो हिते देव चवणु लॻो त न, जेको तोखे आउं ॿुधायां पियो सो बिल्कुलु सच ॻाल्हि आहे, ईअं थींदो। तो छोकिरी चवणु लॻी जेकरि ईअं थींदो त पोइ मूंखे छा करिणो पवंदो। तो हिते उहो देव चवणु लॻो उन छोकिरी खे त दरअसल जेको कुझु तोखे चवां तोखे उहो करिणो पवंदो ऐं तोखे मुंहिंजे बारे में बि आउं सचाई ॿुधायां थो। तो छोकिरी चवणु लॻी त भले मूंखे ॿुधा। तो हाणे छोकिरो चवणु लॻो दरअसल आउं आहियां देव, आउं देव आहियां, ही इंसानी रूप ऐं ही छोकिरे वारो रूप आउं करियो हलां। छोकिरी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो मायूस थी वई। देव छोकिरो चवणु लॻो त मायूस न थी, मूं मां डपु न कर, मूं मां ख़ौफ़ न कर, मुंहिंजी तोसां मोहबत पकी आहे ऐं तोसां आउं शादी बि कंदसि, पर जीअं चवां थो ईअं कर, तूं राणी थींदे, पाण ॿई उन महल में राज कंदासीं, आउं बादशाह थींदसि, तूं राणी थी जा। तो उहा छोकिरी चवणु लॻी चलो ठीकु आहे। हाणे उन बि खणी एतबार यकीन कयो। छोकिरी बि हाणे मोहबत जो नातो हुन सां निभाए वेठी। सो हाणे छोकिरी चवणु लॻी त पोइ मूंखे छा करिणो पवंदो। सो हाणे हिते उहो देव छोकिरो चवणु लॻो त तोखे हाणे हीअं करिणो आहे, जो तूं हार सिंगार करे तयारु थी फिलाणे हंधि उते हल फिर बादशाह तां मटंदो। बादशाह तोखे ॾिसो, तूं बादशाह तोसां कंदो शादी, पंहिंजे जाल में उन बादशाह खे फसाइजांइ, बादशाह तोसां कंदो शादी ऐं पोइ तूं उन महल में वञजां। तूं उन महल में वञजां बादशाह वटि, उते तूं राणी थी रहंदे ऐं तूं वञजां उते उनजी धीउ शहज़ादी आहे, उनजी ॻिचीअ में हिकु धाॻो ॿधलु आहे, उहो धाॻो छोड़जांइ कंहिं बि हिसाब सां ऐं उन शहज़ादी खे परी खे, उहा शहज़ादी परी अथई, उन खे ॿाहिरि कढजां ऐं उन शहज़ादी खे ॿाहिरि कढजां, महल जे ॿाहिरां कढजां, बाक़ी ॿियो कमु मुंहिंजो आहे। तो हाणे इहो कमु तोखे करिणो आहे। तो छोकिरी चवणु लॻी त चलो ठीकु आहे, पर उन शहज़ादी खे तूं छा कंदे ऐं उनजी ॻिची मुंहिंजा इहो धाॻो आउं खोलियां ऐं महल जे ॿाहिरां कढां, तूं उनखे कंदे छा। तो हिते देव छोकिरो चवणु लॻो उन माई खे, उन छोकिरी खे चवणु लॻो त दरअसल उहा परीअ जी धीउ आहे। बादशाह कंहिं टाइम में हिकु परीअ सां मोहबत करे वेठो, हुन ॿिन्हिनि जी पाण में मोहबत थी वेली। तो हाणे बादशाह उन परीअ सां शादी कई, उहा परी राणी उते रहंदी हुई। हाणे उहा तो गुज़ारे वई, उन जनमु ॾिनो इन शहज़ादी परी खे। तो हाणे मुंहिंजे लाइ तमामु कमु जहिड़ी आहे। हीअ 18 साल जी थींदी हिनखे आउं खणी वेंदसि, 18 साल जी थींदी हिनखे आउं क़ुर्बान करे हिनखे मारे ऐं तमामु ताक़तनि में ज़ोर थींदसि। उहे परी जूं ताक़तूं तमामु जाम आहिनि, मूंखे माना मिली वेंदियूं, मुंहं में अची वेंदियूं। हाणे इहो कमु तोखे करिणो आहे, इन जे करे तोखे चवां थो तूं ईअं कर। सो हाणे नेठि उहा छोकिरी चवणु लॻी चलो ठीकु आहे। सो हाणे छोकिरी सोरहां सिंगार करे ॿिए ॾींहुं उते बादशाह जी गस्त ते अची उते बीह रही। तो हाणे देव छोकिरे हुन एतिरो कुझु घणो काफ़ी हुनखे सम्झाए करे हेॾा हुन अहिड़े हिसाब सां। तो हाणे नेठि बादशाह बि को उन ॾींहुं हीअ छोकिरी बि उते हुजे, बादशाह बि को ईअं ई घुमंदे फिरंदे शिकार जे हवाले सां उते मटियो त हीअ छोकिरी उते हुजे। हाणे बादशाह खे बि हीअ छोकिरी वणणु लॻी। बादशाह चवणु लॻो त हीअ ख़बर न आहे केरु आहे, वञी पुछा करियां, तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे। तो हाणे बादशाह हाल अहिवाल करणु लॻो त हिते छोकिरी बि हाल अहिवाल कया। बादशाह पुछा करणु लॻो त ॾे ख़बर, हाणे हुजे उहा देव जी संगदियाणी उहा छोकिरी। तो बादशाह चवणु लॻो त ॾे ख़बर केरु ऐं किथे वेठी ऐं किॾां पई वञे। तो छोकिरी चवणु लॻी त बादशाह सलामत,
मुंहिंजो ना माउ ना पीउ माना केर बि कोन्हे, मुंहिंजी ना माउ ना पीउ केर बि कोन्हे, मुंहिंजो मिट माइट कुझु बि कोन्हे, आऊं तव्हांजी बादशाही में वेठी आहियां, ईअं ई घुमण फिरण जे हिसाब सां निकिती आहियां। तो हाणे बादशाह जी ज़ाल अॻे ई मरी वई हुई उहा परी। तो हाणे बादशाह खे बि शादी जी ज़रूरत हुजे, सो बादशाह चवणु लॻो वञी करे छा तूं मूंसां शादी कंदे? उन छोकिरी खे चवणु लॻो, छोकिरी चवणु लॻी त शादी तव्हां सां न कंदसि। मिड़ी थोरो मथे दिलि सां उहा छोकिरी हिॾां करणु लॻी। तो बादशाह चवणु लॻो तूं राणी थी रहंदे हर शइ तोखे मिलंदी, तूं मूंसां शादी कर, हिते तूं रुली मरी वेंदे, तुंहिंजो केर बि धणी साईं कोन्हे। तो छोकिरी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। हाणे छोकिरी बि थोरो राज़ी थी वेली। तो हाणे नेठि बादशाह उन छोकिरी खे उतां वरितो, सिधो महल में वठी आयो, कई हुन सां शादी। हाणे शादी कई त कमु हिननि जो थी वियो। तो हाणे नेठि देव ऐं उन छोकिरी जो जेको प्रोग्राम हो सो माना हाणे ठही वियो। तो हाणे जीअं देव चयो ईअं हुनखे करिणो हुजे। तो हाणे नेठि कुझु टाइम गुज़रियो, कुझु वक़्तु गुज़रियो, 4 5 6 ॾींहं गुज़री हलिया। तो हाणे नेठि उहा राति जो लिकी छिपी उहा बादशाह जी ज़ाल राणी उन देव सां मिलंदी हुई। उहा छोकिरी हाणे राणी थी वई, उहा मिलंदी हुई देव सां उनजी यारी पकी। सो हाणे देव चवणु लॻो त हाणे तूं वञी शहज़ादी जो सॻो खोल, इहो धाॻो खोल ऐं वठी अचु, त जीअं पाण इहो कमु करियूं। पाणे बादशाह पियो ॻोल्हींदो हेॾां होॾां, लभंदी कोन, हेॾे हंधनि खे खणी वेंदसि। सो राणी चवणु लॻी बादशाह जी ज़ाल चलो ठीकु है। सो हाणे नेठि देव जे चए मुताबिक़, सो हाणे बादशाह खे त ख़बर कोन हूंदी, राणी ॿिए ॾींहुं 3 ॾींहं देव सां मिलणु वेंदी हुई, जिते हिननि जो प्रोग्राम हूंदो हुओ उते ई वेंदी हुई। सो हाणे नेठि खैरनि जो उन राणी छा कयो जो उन शहज़ादी जी गिची मञा आने बाने ते ईअं अची शहज़ादी परी खे ख़बर ई कोन पई, उहो सॻो खोले वरितईं। सो हाणे नेठि ॿिए ॾींहुं उहा राणी वरी देव सां मिलणु आई। देव खे चवणु लॻी त सॻो मूं शहज़ादी परी जी गिची मां लाहे वरितो। हाणे बादशाह खे बि ख़बर न पई। सो हाणे हिते उहा राणी चवणु लॻी देव खे त हाणे मूंखे छा करिणो आहे? त देव चवणु लॻो त सुभाणे कीअं बि करे फिलाणे झंग में इन शहज़ादी परी खे वठी अचिजांइ, बाक़ी ॿियो कमु मुंहिंजो आहे। तो हिते उहा राणी चवणु लॻी चलो ठीकु आहे। हाणे खैरनि जो जॾहिं सुबुह अची थियो त राणी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, मूंखे शिकार जो शौक़ु थियो आहे, छॾ त आउं शिकार ते वञा ऐं शहज़ादी बि गॾु मूंसां हले, ॿई ॼणियूं वञूं थियूं शिकार करणु। तो बादशाह बि चवणु लॻो चलो ठीकु है। तो हाणे राणी शहज़ादी खे चयो, शहज़ादी बि राज़ी थी। हाणे ॿई ॼणियूं निकितियूं घोड़नि ते चढ़ी शिकार करण जे लाइ। हाणे जेको देव जो चयल गस हुजे, माना चयल हुजे जेको माना जिते अचण जे लाइ उहो हंधु हुजे, तो हाणे ॿई उते आयूं। तो हाणे नेठि ईअं ई उन झंग मंझि आहिस्ते आहिस्ते करे उहा राणी खिसकी वईली। हाणे रही उते शहज़ादी हिकिड़ी उन झंग में। सो हाणे हिते अचानक उहो देव अची वियो। देव आयो उन शहज़ादी परी खे खणी ऐं थियो गाइबु। सो हाणे नेठि घोड़े सुधो गाइबु करे छॾियईं, देव खणी हलियो। सो हाणे उतां आई राणी घोड़ा कंदे हाणे चवणु लॻी त कान का माना ठाहियां का टल का अटकल करियां, न त बादशाह सिर ई खाई वेंदो, मथो ई खाई वेंदो। सो हाणे घोड़ा कंदे आई। सो बादशाह चयो त राणी घोड़ा कंदी अची बि ख़ैर आहे, ख़बर कोन्हे छा मसलो आहे हिन सां। बादशाह चवणु लॻो राणी खे त ॾे ख़बर, घोड़ा कंदी अची छा आहे, ख़ैर आहे तोसां? तो हिते राणी चवणु लॻी त बादशाह सलामत, असीं झंग ते वियासीं, झंग में शिकार करणु वियासीं, आऊं ऐं शहज़ादी, ख़बर न आहे शहज़ादी हले किॾां वईली। मूं घणी जाम हेॾां ॻोल्हियो, पर हाणे आऊं औरत ज़ात, मूं वटि को सिपाही वग़ैरह गॾु हुआ कोन। तो हाणे शहज़ादी को अतो पतो कोन्हे, ख़बर कोन्हे किॾां वईली। सो हाणे राणी बि बादशाह खे एतिरो को चई। तो बादशाह चवणु लॻो त आख़िर शहज़ादी किॾां वञी सघे थी। सो हाणे बादशाह ऐं कुझु सिपाही वग़ैरह उहे निकिता शहज़ादी खे ॻोल्हण जे लाइ। हाणे हणंदे उन झंग में हिते हुते हिननि जाम ॻोल्हियो, पर शहज़ादी जो को अतो पतो न हुजे। तो हाणे जाम ॻोल्हियो। हाणे हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं बादशाह सॼी बादशाही उथलाए छॾी, पर शहज़ादीअ जो न अतो न पतो। तो बादशाह चवणु लॻो त हाणे ख़बर न आहे छा मसइलो थी वियो, शहज़ादी किॾां वई। तो हाणे बादशाह लाचार मजबूर बेवस अची थी वेही रहियो। तो हिते राणी खे चवणु लॻो जेकर तूं न वठी वञी आहे शहज़ादी खे त शहज़ादी ख़बर न आहे हले किॾां वईली। तो ज़िद कयो, हरबरू वएं। तो हिते राणी चवणु लॻी त बादशाह हाणे मूंखे ख़बर न आहे, हाणे मूंखे ख़बर छा थींदो, हाणे मूंखे कहिड़ी ख़बर त माना किॾां शहज़ादी वञे थी, छा थो थिए। तो हाणे आउं ईअं ई घुमण जे हिसाब सां उनखे वठी वई हुयसि। सो हाणे नेठि बादशाह बि माठ करे वेही रहियो, मजबूर लाचार बेवस। सो हाणे हिते परेशान हुजे, शहज़ादी हले किॾां वईली। हाणे हिनखे 4 5 ॾींहं थी हलिया, राणी पंहिंजे मक़सद में कामयाबु। सो हाणे राणी ईअं ई राति जो 2 ॾींहं 3 ॾींहं उन देव सां जेका हिनजी जॻह हूंदी मिलणी, सो वेंदी मिलणु। सो हाणे नेठि ईअं ई कमु हिन जो हलियो पिए। सो हाणे उहा राणी चवणु लॻी उन देव खे त ॾे ख़बर शहज़ादी खे किथे रखी। सो देव चवणु लॻो त मूं शहज़ादी खे जेको मुंहिंजो आस्थानो आहे उते रखियो अथमि। हाणे कुझु ॾींहं बसि बचा आहिनि, हुनजी आउं क़ुर्बानी कंदसि, पोइ पाण माना हिते बादशाह खे ख़तमु करे, बादशाह खे पूरो करे ऐं हिते पाण बादशाही हलाईंदासीं।
ऐं तूं राणी थी रहिजां ऐं बादशाह थी रहंदसि ऐं ताक़तनि में तमामु ज़ोर थी वेंदुसि ऐं हिन सॼी दुनिया ते हिन सॼे मुल्क ते राज कंदासीं। त उहा राणी चवणु लॻी त चलो ठीकु आहे, पाण बादशाही कंदासीं ऐं हसी ख़ुशी सां ज़िंदगी पंहिंजी गुज़ारींदासीं। सो हाणे बादशाह परेशान लाचार धी ख़बर कोन्हे किॾां वई हली। सो हाणे नेठि ॿिए मुल्क जे बादशाह जो पुटु शहज़ादो अची पुॻो। सो ईअं बि घुमंदो फिरंदो अची इन बादशाह वटि पुॻो। सो हाणे उहो बादशाह हिन बादशाह जो यार हो, सो हू बि हुई शहज़ादो उन बादशाह जो पुटु उहो घुमंदो फिरंदो अची हिन बादशाह वटि पुॻो। सो ॾिठी त बादशाह कंधे हेठि करियो निमाणो ऐं मायूस थियो वेठो हुजे। सो हिते शहज़ादे ॾिठो त आख़िर हिन बादशाह खे छा थियो आहे ऐं सफ़ा मायूस ऐं उदास थियो वेठो आहे। तो हाणे अची बादशाह सां हाल अहिवाल कयईं, ॿुधाईं बारे में त आऊं फलाणे बादशाह जो पुटु आहियां। सो हिते बादशाह हुन सां मिलियो कईं, हाल अहिवाल कईं। सो हिते शहज़ादो मायूसी ऐं उदासी जो सबबु पुछा करणु लॻो शहज़ादो बादशाह खां। तो हिते बादशाह सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त यार हीउ मसइलो हीउ थी वियो, तंहिंजे करे आउं परेशान आहियां। सो शहज़ादो चवणु लॻो त पोइ राणी वई ऐं शहज़ादी बि गॾु वई हुन जंग में। बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु ईअं ई थियो ऐं राणी उतां वरी आई। शहज़ादी जो को ॾस पतो कोन्हे, ख़बर न आहे किॾां वई हली। इन खे 4, 5, 6 ॾींहं थी विया आहिनि, ख़बर न आहे शहज़ादी हले कहिड़े हाल में हूंदी, ख़बर कोन्हे किथे हूंदी। सो हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, शहज़ादी खे आउं ॻोल्हे ईंदुसि, तूं परेशान न थी, मूं हिकिड़ी 2 राति मूंखे हिते रहण ॾे। सो हाणे शहज़ादे खे बि थोरी घणी पक पहुची वई। सो राणी खे बि ॾिठईं, सो राणी जे चहिरे ते मुर्क हुजे, सो उहा ख़ुशि हुजे। सो हाणे शहज़ादो सम्झी वियो त का न का गड़बड़ इन राणी में लाज़मी आहे। बादशाह मायूस ऐं उदास वेठो आहे, नौजवान धी वई हली आहे ऐं राणी खे ज़रो बि को उदासी या का अहिड़ी का माना मायूसी ज़रो बि कोन्हे। सो हाणे नेठि उहो शहज़ादो उते हिकिड़ी 2 रातूं रहणु लॻो ऐं चवणु लॻो त आउं नज़र रखां इन राणी ते त आख़िर छा मसइलो आहे। सो हाणे नेठि राणी जेको देव सां मिलंदी हुई, सो देव सां प्रोग्राम रखियलु हिकिड़ी 2 ॾींहं थी शहज़ादे जी, त ख़बर ई कोन रखी हुन राणी। शहज़ादे जी नज़र हुन राणी ते हुजे। हाणे राणी निकिती महल मज़ा उन देव सां मिलण जे लाइ। सो हाणे शहज़ादे ॾिठो त हीअ राणी आख़िर वञे किॾां थी। सो हाणे उहो शहज़ादो बि हुन राणी जे पोयां निकितो। सो हाणे अॻियां राणी हुजे, पोयां शहज़ादो हुजे। हणंदे हणंदे ॾिसे त उहा राणी वञी देव सां वञी मिली। देव सां मिली, देव छोकिरे जे रूप में न हुजे, हुजे देव जे रूप में। सो हुन सां मिली। सो शहज़ादो अड़े ही त राणी हिकु देव सां मिले पई ऐं हिननि जी पाण में लॻे थो त यारी आहे, हिननि जी ॿक ॿकां हुजे राणी जी ऐं देव जी, पाण में भाकुर पाए वेठा हुजनि हुते। सो हाणे हिते शहज़ादो सम्झी वियो त लाज़मी को न को मसइलो त आहे हिन राणी में जेका बादशाह जी ज़ाल आहे ऐं हिन देव में। हाणे शहज़ादो त नेठि सम्झी हलियो त हिन राणी में ई गड़बड़ आहे। सो हाणे नेठि शहज़ादे त उन महिल जेको त कुझु न कयो। सो हाणे राणी ईअं ई वापसी वरी आई महल में। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो त हाणे को न को बंदोबस्तु मूंखे करिणो पवंदो। सो हाणे नेठि कुझु न कुझु कजे। सो हाणे उन शहज़ादे वटि हिकु उॾंदड़ कालीन हो जंहिं ते हीउ उॾंदो हो। सो हाणे उहो बि को तोहफ़े में कंहिं जादूगर वग़ैरह हिन शहज़ादे खे ॾिनो हो। हाणे देव ईअं ई उॾरी उतां निकितो ऐं हीउ शहज़ादो बि मुंहिंजे पोयां निकितो। शहज़ादो पंहिंजे पोयां हुन कालीन ते चढ़ी निकितो। हाणे अॻियां देव हुजे, देव न ॾिठो शहज़ादे खे ऐं पोयां शहज़ादो हुजे। हाणे देव आयो पंहिंजे आस्थान ते लही सिधो अंदरि वियो हलियो। हाणे हिते शहज़ादो बि हेठि लथो। तो चवणु लॻो त हाणे इन मंझि को न को राज़ हूंदो, ख़बर पहुची वेंदी। अंदरि वञा थो, तलवार साण गॾु हुजे। सो हाणे अंदरि वञे, देव बि अंदरि वियो। सो हाणे देव अंदरि वियो त शहज़ादो बि अंदरि वियो। ॾिसे त उहा शहज़ादी उते क़ैद लॻी पई हुई। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त हीअ शहज़ादी परी त हिते क़ैद लॻी पई आहे। सो हाणे इहो ई देव ऐं राणी जी का चालबाज़ी आहे। सो हाणे नेठि शहज़ादो इंतज़ारु करणु लॻो त हाणे देव केॾांहुं वञे या निंड करे त इन देव खे आउं पूरो करियां। सो हाणे नेठि लिकी छिपी वेही रहियो। सो हाणे थोरी देरि खां पोइ देव सुम्ही रहियो, वञी आराम में पियो। हाणे शहज़ादो चवणु लॻो त हीउ मौक़ो तमामु भलो आहे, देव खे कजे पूरो। सो हाणे शहज़ादो आयो, कढने पंहिंजी तलवार देव जी जीअं हईं सिसी में त सिसी वञी परियां किरी ॿ हद थी वई। सो हाणे देव थियो पूरो। सो हाणे शहज़ादो आयो, अची उन शहज़ादी खे आज़ादु कयईं। शहज़ादी खे आज़ादु कयईं उतां ऐं शहज़ादी खे वरितईं उतां। सिधो आयो बादशाह जे महल में उन शहज़ादी खे वठी। सो हाणे बादशाह जॾहिं शहज़ादी ॾिठो सो डोड़ंदे अची पंहिंजी धीअ सां मिलियो। सो हाणे नेठि शहज़ादे बि सॼी ॻाल्हि करे बादशाह खे ॿुधाई त हीउ मसइलो हीउ आहे, शहज़ादी फलाणे हंधि फलाणे देव वटि क़ैद हुई। सो हिते बादशाह चवणु लॻो त देव कीअं क़ैद करे वियो। त हिते शहज़ादे सॼी ॻाल्हि करे बादशाह खे ॿुधाए त जेको मसइलो आहे सो इन राणी जो आहे, जेका तव्हां जेका पणिजी आया आहियो, जंहिंसां तव्हां शादी कई आहे, इन खे घुराए इन खां पुछा करियो। सो हाणे राणी खे घुरायो वियो
तो हाणे राणी खे घुरायो। राणी जॾहिं ॾिठो शहज़ादी खे त राणी सफ़ा बताल थी वई, परेशान थी वई त हीउ छा थी वियो, वायूं बताल थी वियूं राणी जूं। तो हाणे नेठि बादशाह चवणु लॻो राणी खे त ॿुधा छा मसइलो आहे ऐं तूं उन देव सां मिले थी, देव सां तुंहिंजी यारी उन सां मिले थी ऐं उन देव मुंहिंजी धीउ शहज़ादी खे क़ैद कयो आहे। तो हाणे जेको बि मसइलो हुजे मूंखे ॿुधा, न त आउं हिते पूरो कंदोसीं, मूंखे सही सही ॿुधा। सो हिते राणी चवणु लॻी बादशाह खे अची पेरनि किरी त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई। हाणे मतिलबु सॼी ॻाल्हि सॼी सचाई हक़ीक़त करे उन बादशाह खे ॿुधाईं त हीउ मसइलो हीउ आहे, तंहिंजे करे मूं ईअं कयो। तो हाणे बादशाह खे तमामु जाम कावड़ चढ़ी। सो सिपाहियुनि चयो त वञो इन खे उमिरि क़ैद जे लाइ हिन राणी खे वञी क़ैद करियो। सो हाणे नेठि उमिरि क़ैद जे लाइ उन राणी खे बादशाह उते क़ैद करे छॾियो ऐं उहा शहज़ादो तमामु बहादुर जंहिं बहादुरी वारो कमु कयो। सो बादशाह चवणु लॻो पंहिंजी धीउ खे त अमां छा तूं इन शहज़ादे खे पसंदि करेंदी, तुंहिंजी शादी हिन सां कराई, बहादुर तोखे बचायो हुयसि। तो शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु आउं शादी करण जे लाइ तयारु आहियां। तो हाणे उन शहज़ादी थी वई शादी। हाणे उहो शहज़ादो पंहिंजी ज़ाल शहज़ादी खे उन राणी खे उतां वरितई, उन बादशाही धीउ खे सिधो पंहिंजे महल वापसी उते आयो। तो हाणे उते हसी ख़ुशी सां पंहिंजे महल में रहणु लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।